पीपल्स पार्टी जे सूबाई सदर बलोचिस्तान मीर चंगेज़ खान जमाली सां बलोचिस्तान जमींदार एसोसिएशन जे सदर हाजी शबीर अहमद उमरानी, जनरल सेक्रेटरी जमील अहमद रिंद, नेक मोहम्मद पंद्रानी, अब्दुल खालिद जतक ऐं जाफराबाद जमींदार एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी मीर हाकिम अली खान जमाली, मोर खान जमाली, मीर निसार अहमद खान रिंद जी मुलाकात थी गुज़री। उन मौके ते पीपल्स पार्टी बलोचिस्तान जो सदर थियण ते मुबारकबाद पेश कई ऐं ज़मींदारनि एसोसिएशन पाणी जे मामले ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। ज़मींदारनि संदसि चयो त खीरथर केनाल जी पुछड़ी जे ज़मींदारनि खे पाणी नथो मिले ऐं ज़मीनूं सुकी बंजर बणिजी वियूं आहिनि। उन मौके ते मीर चंगेज़ खान जमाली, चीफ इंजीनियर खीरथर केनाल सैयद सरदार अहमद शाह, इंजीनियर लाड़काणो निसार शेख सां टेलीफोन ते राब्तो कयो ऐं ज़मींदारनि जे ख़दशनि बाबति आगाह कयो। जिते ज़मींदारनि मीर गुलाम शबीर अहमद खान उमरानी, जमील अहमद खान रिंद, नेक मोहम्मद जतक, मीर हाकिम खान जमाली, मोर खान जमाली, मीर चंगेज़ खान जो शुक्रियो अदा कयो। वधीक ज़मींदारनि चयो त खीरथर केनाल में पाणी घटि हुजण करे पुछड़ी ताईं तमामु मुश्किल सां पुॼे थो, जंहिं लाइ खीरथर केनाल में पंहिंजे मिक़दार मुताबिक़ पाणी छॾियो वञे जीअं वक़्ति सिर पोखाई थी सघे। रिपोर्ट जावेद लगारी, गढ़ी खेरो।